हजरत हुसैन साईं वारी दस्तार, हजरत हुसैन साईं वारो पटको, हजरत हुसैन साईं वारा लटगा, ही भी सागो उन्हनि कूड़नि वांगुरु रात जो रोंदा ईंदा, है हुसैन है हुसैन है हुसैन। जियो हुननि ज़ुल्म कयो हिननि भी सागो ज़ुल्म कयो आ, जियो हू कूड़ो पिया रोन त ही भी कूड़ो पिया रोन। सही तो चवां या ग़लति? सच्चो रोनो आहे जेको पंहिंजे मुंहं सां रो, अकेला माण्हुनि जा ॾो न रोंदा कयो, मुंहुं बुछड़ो न कंदा। असांजे बुज़ुर्गनि जी तकरीब तव्हां ॿुधंदव, कॾहिं कॾहिं रोअण अची वेंदो आहे, पर ईअं ॿुट में पइजी वेंदा। आधी रात जो उथी करे वुज़ू करे 4 रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ी मस्जिद जे कुंड में या पंहिंजे कमरे जे कुंड में उते मुसल्लो विछाए अल्लाह जूं नेमतूं भी याद कयो, वरी पंहिंजूं कमियूं कोताहियूं भी याद कयो त रब मूं ते केॾियूं नेमतूं कयूं आहिनि ऐं मां केॾी रब जी नाफ़रमानी कई आहे। इंशाअल्लाह उन वक़्त में अल्लाह जो ख़ौफ़ अची वियो, अखिर मां हिकिड़ो ॻोढ़ो पाणीअ जो वही आयो, सम्झजां त रब राज़ी थी वियो, रब परची वियो। बाक़ी माण्हुनि जे आॾो भली केॾो बि मुंहुं डूलो करी भली अखिर मां पाणी वां इहो कूड़ो रोना, माण्हुनि जे आॾो न रो, अल्लाह जे आॾो रो, अकेला फलयज़हकू कलीलन वलयबकू कसीरा। कुरान तो फमा खिलो थोरो रो घणो। हिते अल्लाह जे ख़ौफ़ जे करे रोनासीं, पोइ अॻिते खिलाई खिलाई। मां त आलमनि खे चवंदो आहियां, मुबलिगनि खे, त ही जेके वैज़ ॿुधनि था इन्हनि खे बि घटि न सम्झो। के चवंदा आहिनि दुरूद पढ़ो, वरी चवंदा आहिनि जन दुरूद पढ़ियो आहे उहे वेझा अचनि, जन दुरूद न पढ़ियो आहे भली वेठा हुजनि। ईअं न चओ, माना तव्हांजी बदगुमानी आहे उन्हनि में त उन्हनि दुरूद न पढ़ियो। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त वाइज़ी मुबल्लिग जेसि ताईं ॿुधण वारनि खे पाण खां भलो न सम्झंदो तेसि ताईं वाइज़ जो असर न थींदो। ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तव्हां 1000 दफ़ा असांखां भला हो। असां गाॾियुनि ते आया आहियूं, शीशा बंदि करे गरम हीटर हलाए, तव्हां मोटरसाइकिलुनि ते सर्दीअ में सड़ंदा आया हो। असांजे लाइ कुर्सी रखी वई आहे, तव्हांखे पट ते वेहारियो वियो आहे। असांजे लाइ बाकरा गोश्त जुदा, बिरयानियूं जुदा, खीर जुदा, चांहियूं जुदा। तव्हांखे अलाए सुको भत बि मिलियो आहे, अलाए कोन मिलियो आहे। असां वाइज़ करे बस कंदासीं त ओट मोट जो किरायो हाफ़िज़ गुलाम हैदर ॾींदो। तव्हां पंहिंजा किराया पंहिंजा भाड़ा बर्दाश्त करे आया आहियो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तव्हां 1000 दफ़ा असांखां भला हो, पर इन नीयत सां ईंदा कयो त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, ॿुधी करे अमल कंदासीं। इन नीयत सां ईंदा कयो त गुनाह बख़्शराईंदासीं, छो त हिननि मजलिसनि में गुनाह बख़्शना। इन नीयत सां ईंदा कयो त गुनाह बख़्शराया चऊं, बाक़ी इन नीयत सां न ईंदा कयो त मुला चवनि जा था पोइ सवाब कोन। इन मजलिस के फरिश्ता घेरो करे था बीहनि। हदीस में अचे थो, पोइ हिकिड़ो फरिश्तो रब खे चए थो, अलाह असांखे पतो त आहे, पर अलाह ताला पंहिंजो रहम थो ज़ाहिर करे। रब खे अर्ज़ कहे थो, या अल्लाह, हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असुलो हुन जो कमु हुयो ॿिए हमरा में, उहो विच मजलिस में वेठो हो। हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां, पोइ हुन जे करे मजबूर थी करे वेही रहियो। क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन होसि, इन जो छा थींदो? रफ़मतहुम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम। हीअ मजलिसी माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे। ही मामूली मजलिसूं आहिनि जा। भोग न कजे, मजाक न कजे। मूसा अलैहिस्सलाम के चयो असां भोग था कयो, मजाक। मूसा अलैहिस्सलाम फरमायो, नबी भोग कंदो आहे छा?
क़ालू उदू लना रब्बक युबय्यिन लना मा ही केॾे थो वञे अदा कलंदड़ आणी आहे सुठो आणी अच दोस्त असांजो ॿाहिरनि वांगुरु हा रुबरू पाबंदी कान्हे का मजबूरी हुजे त वरी माण्हू उथे ॿुधाए इजाज़त वठी पोइ वञे मूसा अलैहिस्सलाम खे चऊं त ढगी कहिड़ी हुजे क़ालू उदू लना रब्बक युबय्यिन लना मा ही थरी ढगी हुजे या मलीर जी हुजे या ऑस्ट्रेलवी भाग्या तव्हांखे ख़बर हूंदी ढगिन जा भला केतिरा क़िस्म मा लौनुहा ढगीअ जो रंग कहिड़ो हुजे कद्दू केतिरो हुजेसि अचे सुवाल कयूं रब जवाब ॾींदो वियो पोइ सभु निशानियूं वञूं ने नौजवान जे ढगीअ ते पयूं जेको पंहिंजे अम्मा जो ख़िदमतगार हो आया चऊं बाबा ये ढगी अल्लाह ताला वरी हिकिड़ो फ़रिश्तो मोकिलियो उन नौजवान जे त या ढगी न ॾिजान जेसि ताईं इन जी खल तोखे सोन सां भरिजी न वञे हिननि चयसि बाबा ढगी ॾे हिन चयो बाबा इन जी ढगीअ जी खल मूंखे सोन सां भरे ॾियो पोइ तव्हांखे ॾींदुसि अची परेशान थियो वमा कादू यफ़अलून कुरान तो फरमा ढगी एडी महांगी जो करीब हुया त यो कम न कन पर मजबूर थी पिया पाण सवाल कयूं पंहिंजे लाइ ॾुखियायूं पैदा कयूं अल्लाह से फरमायो फकुल नज़रिबूहु बिबाज़िहा इन ढगीअ खे कोई इन जो गोश्त इन मक़तूल खे हणो त पाण ई जहिड़ो थी पवंदो तव्हांखे ॿुधाईंदो त मुंहिंजो कातिल केरु आहे पोइ चंदो कयो पोइ मार वञी माइन ते पई पोइ कंहिंखां नथ फुरियो कंहिंखां वालो कंहिंखां दोरी कंहिंखां बाही 6 लख बनी इसराइल पोइ हुनखे सोन ॾिनऊं ढगी खे कुठऊं हुनजो गोश्त हुनखे हयूं मक़तूल खे मक़तूल पाण ई जहिड़ो थी पियो ॿुधाई त बाबा ॿिए पासे ॾे न भॼो मुंहिंजो कातिल मुंहिंजो भाटियो भाटे मूंखे मारियो आहे अल्लाह से फरमायो कज़ालिक युहयिल्लाहुल मौता लअल्लकुम ताक़िलून रब फरमायो जीअं इनखे मां ज़िंदा कयो तव्हांखे बि मरण खां बाद मां रब ईअं ई ज़िंदा कंदुसि बाबा मरण खां बाद वरी उथबो मतां तव्हां सम्झो त मरी वियासीं त छुटासीं क़ब्र में बि हिकिड़ी ज़िंदगी आहे हिकिड़ी ज़िंदगी हीअ आहे दुनिया जी 60 साल 70 साल वरी मरण खां पोइ वरी ॿी ज़िंदगी आहे क़ब्र उहा बि ज़िंदगी आहे इन जे करे अल्लाह से फरमायो वला तहसबन الذين قتلوا في سبيل الله अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून रब फरमायो जेको मुंहिंजे रस्ते में क़त्ल थी वञनि ज़िबे थी वञनि टुकड़ा टुकड़ा थी वञनि ख़बरदार ज़ुबान सां त इन्हनि खे मुअल न चओ पर दिल में बि इन्हनि खे मुअल न भाइजो बल अहया कुरान तो फरमाए ज़िंदा आहिनि इंद रब्बिहिम युरज़कून रब वटि उन्हनि खे रिज़्क़ बि मिले थो शहीदनि जी ज़िंदगी आहे नबियनि जी ज़िंदगी त अञा मथे आहे इन जे करे नबी जेकॾहिं दुनिया जो जान छॾे वञे त नबी जो वरसो बि न विरहाइबो नबी जो वरसो न विरहाइबो जेको शिया एतिराज़ कंदा आहिनि त बाग़े फदक ते कब्ज़ो थी वियो अम्मा फातिमा खे बाग़े फदक मां हिसो न ॾिनो अम्मा आशा खे हिसो मिलियो बाबा घरवारी भी वर्षे में वारिस हूंदी आहे कि न घरवारी खे वर्षो मिलंदो आहे कि न न्याणियुनि खे माण्हू कोन था वर्षो ॾियनि पर ज़ालूं त छिके वठनि थियूं कोन थियूं वठनि
भला तव्हां ॿुधायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणी अम्मा आशा के नबी से जी घरवारी उनके बागे फदक मो ॾिनई। असां शियन के चवंदा तो तव्हां एतराज था कयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ बागे फदक ते कब्ज़ो करे हो, अम्मा फातिमा के माज़ अल्लाह धिक्का ॾिना विया। भला हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे न्याणी अम्मा आशा के बागे फदक मां हिस्सो ॾिनो। भला हज़रत उमर उन जी न्याणी बीबी हफ्सा उहा भी नबी से जी घरवारी उनके हिस्सो ॾिनो हज़रत उमर। इन जे करे नबी जो वरसो विरहाए पोइ न आहे, नबी ज़िंदा हा, ज़िंदा जो वरसो विरहाइबो आहे। ऐं नबीअनि जो वरसो दिरहम दीनार ज़मीन बाग़ जायदाद न आहे, नबीअनि जो वरसो ही आहे इल्म। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम सवा लख नबीअनि जा वारिस आहिनि। भला हाणे के थिया हो बागे फदक? असां शिया हज़रात को पुछा था कयूं, तव्हां अञा ताईं रड़ियूं था करो, हज़रत अबू बकर ते इल्ज़ाम था हणो, हाणे काथे आहे बागे फदक? हज़रत अली साईं वो बागे फदक काॾे कयो? अम्मा फातिमा जे बचड़नि खे ॾिनई, सोने हसन ऐं हुसैन खे, हज़रत अली साईं। इहो तव्हांखे ग़लति सम्झायो वियो। असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के 70 खजनि जी ज़रूरत हो? मक्के जो अमीर तरीन कपड़े जो वापारी हो हज़रत अबू बकर सिद्दीक़। हिकिड़े वक्त में 40,000 दिरहम मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि ते कुर्बान करण वारो अबू बकर सिद्दीक़ हो। 40,000 दिरहम उन ज़माने जा 1450 साल पहिरियों। चाचे कुराड़े को पुछा कयो त 50 साल अॻु में भलो ढगो 100 रुपए में 200 रुपए में मिलंदो। असांजो मामो ॻाल्हि कंदो हो त मां गुलाम शाह जे मेले तो ओ मातली गुलाम शाह जे मेले तो 400 में भलो जोड़ो वठी आयुसि ॾांदनि। हल बाबा ख़ैरपुर खां हलियो आहे गुलाम शाह मातली तला 400 में भलो जोड़ो ॾांदनि। 4000 में आई त असांजे साम्हूं असांजो वालिद साहब 4000 में मैं विकिणी करे हज ते वियो 80 वारे ॾांहुं। 1450 साल पहिरियों 40,000 दिरहम जी तव्हां क़ीमत लॻायो। तव्हांजो ज़रदारी पुॼे हज़रत अबू बकर सिद्दीक़। ज़रदारी साहब ते त अञा माण्हू गवाह जो सिनेमा हॉल जे गेट ते वेठो हूंदो हो टिकेटूं वठ। डिजो त कोन था जेतिरो घणो डिजंदो एतिरा मोटड़ा घणा खणंदो। हाणे वरी 27 आईनी तरमीम 27 आईनी तरमीम माना सदर हुजे वज़ीर आज़म हुजे गवर्नर हुजे जनरल हुजे उन्हनि जे लाइ कोई कानून आहे। इहे इस्तिस्ना आहिनि माना जीअं वणे थी भली जेके बि तव्हां हिते वेठा हो नी गुपचाणी हुजो खोसा हुजो मक्सी हुजो ज़रदारी साहब भली 2-3 वाठा मोकिले तव्हांजे ज़मीन ते कब्ज़ो करे तव्हांखे लॾाए हलियो वञे। पुलिस खे फौज खे रेंजर्स खे ताक़त ई न आहे जो हुनखे केरु हथु लाहे। बाबा सदर आहे सदर जी मर्ज़ी अॼु हाणे उन जे लाइ इस्तिस्ना आहे। भली कंहिंजी भली में का मक्सीअ जी ॾिसे नी ऐं हुनजो वाठो काहे वञे वञी ज़रदारी हाउस में ॿधे हुन जे लाइ कानून न आहे। इहो कानून पास थी वियो आहे। सदर वज़ीर आज़म गवर्नर जनरल माना इहे इस्तिस्ना जीअं वणेनि तीअं इन्हनि जे लाइ कोई कानून न आहे। कानून ग़रीबनि जे लाइ।
मां तव्हां खां पुछां थो इहो कानून सही आहे? इन में ज़रदारी साहब जी इज़त आहे? बाबा हितों ॻोठ जो वॾेरो